मक़बूल अदाकारा नरगिस फ़खरी ड्रिघे वक़्त खां कंहिं प्रोजेक्ट में नज़र न आई। हीअ अदाकारा माण्हुनि खे पसंदि अची रही हुई, पर पोइ इंडस्ट्री खां परे छो हली वई। इन हवाले सां हिकु इंटरव्यू में हुन पाण ॿुधायो हो। रॉक स्टार फिल्म में पंहिंजी मनमोहींदड़ अदाकारी ज़रिए मक़बूलियत माणींदड़ नरगिस फ़खरी खे भारतीय फिल्म इंडस्ट्री में साड़ ऐं हसद जी नज़र सां ॾिठो वियो। जॾहिं खां उहा इंडस्ट्री में शामिल थी ऐं हिट थियण लॻी त खेसि तकरारनि जो निशानो बणायो वियो। कॾहिं खेसि बोल्ड तस्वीरुनि ते, कॾहिं वरी कंहिंसां लाॻापन जे हवाले सां तकरारनि जो निशानो बणाए पुठि ते धिकण जी कोशिश कई वई। एतिरे क़दुरु जो अदाकारा परेशान थी वई ऐं जिस्मानी ऐं ज़हनी परेशानियुनि में मुब्तला थियण खां पोइ हुन बॉलीवुड खे छॾण जो फ़ैसिलो कयो। नरगिस चयो त इहा हिकु ड्रोड़ आहे। माण्हू अव्हां खे लताड़णु चाहिनि था ऐं केरु अव्हां खे अॻिते वधंदे ॾिसी नथो सघे। नरगिस फ़खरी सुठी डांसर बि आहे ऐं अॼुकल्ह इन जी जाइ कैनेडियन अदाकारा नूरा फ़तेही वरिती आहे। नूरा बेशक हिकु सुठी अदाकारा ऐं डांसर आहे, पर बॉलीवुड में नूरा खे बि ॾुखियाईनि खे मुंहुं ॾिसणो पियो हो। नरगिस फ़खरी खे केतिरा ई भेरा संदसि परफॉर्मेंस जे बुनियाद ते बि तनक़ीद जो निशानो बणायो वियो ऐं इन ते हू बेहद ॾुखारी हुई। नरगिस फ़खरी खां वधीक बोल्ड अंदाज़ ऐं एतिराज़ जोगा मंज़र अक्सबंद कराइण जा मुतालबा बि कया विया, पर नरगिस इन हवाले सां पंहिंजूं हदूं रखियूं। पोइ हुन कम खां वक़फ़ो वठण जो फ़ैसिलो कयो त फिल्मुनि जी एजेंसी तरफ़ां खेसि चिताव ॾिनो वियो त जेकॾहिं हुन कमु रोकियो त पोइ खेसि ॿीहर कॾहिं बि मौक़ो न ॾिनो वेंदो ऐं माण्हुनि जे दिमाग़ मां हू निकिरी वेंदी। नरगिस फ़खरी अमेरिका हली वई ऐं हाणे उते संदसि ज़हनी ऐं जिस्मानी सिहत बहितर थी वई आहे। हिन भेरे हू बॉलीवुड न, पर OTT प्लेटफॉर्म में कमु करण लाइ तयारु आहे। संदसि नओं प्रोजेक्ट ततलूबाज़ अची रहियो आहे। अॼुकल्ह हू इम्कानी तौर ते इन प्रोजेक्ट जी शूटिंग में मसरूफ़ आहे, जॾहिं त वक़्फ़े सां फोटोशूट्स पिणु कराईंदी रहे थी। यादि रहे त नरगिस फ़खरी खे आख़िरी भेरो 2022 में आईफा अवार्ड्स जी तक़रीब में दुबई में ॾिठो वियो हो।